जी बिल्कुल हींअर कोट गुलाम लॻ LBOD सेमनाले जी MDR-1 वटि जेके मौजूदु आहियूं, जेको 3 ॾींहं अॻु में हिते तक़रीबन 80 खां 100 फुट गारो लॻल हो ऐं उन खां उहो ॿुधाए शदीद बारिश हुई, जंहिंजे प्रेशर सबबु जेके आहिनि किथे सेमनाला ओवरटॉप थिया आहिनि ऐं किथे सेमनालनि खे जेको गारा पिया आहिनि ऐं उन सां जेके सवे ॻोठ आहिनि जेके उहे पाणी हेठि आहिनि, ज़रई फ़सुल माण्हुनि जा पाणी हेठि आहिनि, शदीद बारिश सबबु जेके कचा घर आहिनि उहे किरी विया आहिनि। हिन वक़्तु असां MR-1 जेको LBOD सेमनालो जिते गारो लॻो आहे उते मौजूदु आहियूं। उते LBOD जेको अमलो आहे उहो बि जेको पंहिंजे सामान उते मौजूदु आहे, जेको घारे भरण जी कोशिशि करे, काफ़ी जेको आहे घारो वधी चुको आहे। पाण दारोगो एजाज़ भुरवी ॻाल्हायां पियो त असां जेको आहे सो 2 ॾींहं खां हिते जदोजहद कोशिशि में लॻा पिया आहियूं। तंहिंमें असांजा LBOD जा मुलाज़िम बि 36 खां 40 असांजा मुलाज़िम आहिनि ऐं कुझु मल्लाह बि हींअर पुॻा आहिनि, कुझु ॻोठाणनि जी बि अली खान वारनि जी बि मदद असां सां ठही आहे। असां जेको आहे सो कमु शुरू करे छॾियो आहे। 3 ॾींहं थिया अञा कमु हले पियो, पर कमु फाइनल कोन पियो थिए। माण्हू आया लॻा पिया आहिनि, ॾिसूं था इहा हलनि पिया, पर हिन कंट्रोल कोन पियो अचे। अॼु हिननि ॿिए पासे माण्हू घुराया आहिनि। कैमरामैन शादिल ख़ासकेली सां गॾु जावेद कालरो, सन TV न्यूज़, कोट गुलाम।